बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां ॻाल्हायूं था माणपे जे मौज़ू ते। माणपो इंसानी ज़िंदगीअ जो तमामु वॾो आदर्श आहे। मौलाना उबैदुल्ला सिंधी रहमतुल्लाह अलैह चवंदो त क़ुरान मजीद में जेको शुरूअ में ई ॿुधायो वियो आहे त क़ुरान मुतक़िन जे लाइ हिदायत आहे। मूं जॾहिं मुस्लमान थियुसि ऐं क़ुरान जे मुंड में इहा ॻाल्हि पढ़ियमि त मूंखे इन्हीअ ते गौर फ़िक्र करण जी ज़रूरत पई। गौर फ़िक्र इहो मूं कयो त मुतक़िन जे लाइ जेकॾहिं हिदायत आहे क़ुरान हकीम, त पोइ गुनाहगारनि जे लाइ बाक़ी छा? छो त हिदायत जी ज़रूरत सभ खां वधीक गुनाहगारनि खे आहे, भिटकियलनि खे आहे, जेके राह खां तिड़ियल आहिनि उन्हनि खे आहे। त क़ुरान करीम खे पहिरियों इहो चवणु घुरिजे त मां भिटकियलनि जे लाइ हिदायत आहियां, पर क़ुरान चए थो त मां मुतक़िन जे लाइ हिदायत आहियां। सो मुतक़ीअ जी माना मूंखे ॼाणी पवंदी त मुतक़ी छा आहे जंहिंजो इंतिख़ाब क़ुरान कयो आहे। पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी चयो त मां क़ुरान खे वराए ऐं जिते तक़वा जी माना लिखियल हुई उन खे सम्झण जी कोशिशि कई त मुंहिंजे साम्हूं तक़वा जी माना हिकु लफ़्ज़ में ईअं साम्हूं आई त तक़वा आहे माणपे जो इस्तेदाद। पर हाणे क़ुरान जी जेका तालीम हुदलिल मुतक़ीन जी आहे उन जी माना इहा थी त क़ुरान माणपे जो इस्तेदाद पैदा करण वारो किताबु आहे। क़ुरान माणपे खे ताक़तवर बनाइण वारो किताबु आहे। माणपे खे असां ॿियनि लफ़्ज़नि में आदमियत या इंसानियत सॾियूं था। इमाम शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह इंसानियत जा 4 बुनियादी इख़्लाक़ ॾसिया आहिनि। पहिरियों इंसानियत जो बुनियादी इख़्लाक़ आहे निवड़त। ॿियो इंसानियत जो बुनियादी इख़्लाक़ आहे तहारत। टियों इंसानियत जो बुनियादी इख़्लाक़ आहे अदल। चौथों इंसानियत जो बुनियादी इख़्लाक़ आहे सखावत। इंसान जे माणपे लाइ, इंसान जी इंसानियत जे लाइ इहे 4 बुनियादी क़दुर ऐं 4 बुनियादी आदर्श बेहद ज़रूरी आहिनि। निवड़त ऐं इनकिसारी सभ खां अवल इंसान जी अलाह जे आॾो आहे ऐं इंसाननि सां जॾहिं निवड़त ऐं इनकिसारी जो रवैयो हले थो त हू अलाह जे ॿाननि सां, अलाह जे अयाल सां, अलाह जी ॿुधायल इज़्ज़त ऐं इनकिसारी उन्हनि सां वंडे थो ऐं उन्हनि सां भलायूं करे थो पियो। माण्हूअ जे अंदरि तकबुर ऐं हठ ऐं वॾाई ऐं गुरूर इन क़िस्म जूं सभु शयूं पामाल थियनि थियूं ऐं माण्हू जी शख़्सियत जी डेवलपमेंट थिए थी। पाकीज़गी मां मुराद इंसान जी ज़हनी पाकीज़गी बि आहे ऐं इंसान जी जिस्मानी पाकीज़गी बि आहे। इंसान जी ज़हनी पाकीज़गी उनखे ॿियनि जे हक़नि खाइण खां, ॿियनि जो इस्तेसाल करण खां, ॿियनि जे बारे में बुरो सोचण खां, गिला करण खां, गीबत करण खां, इन्हनि सभिनी शयुनि खां उनखे बचाए थी। ऐं इंसान जी जिस्मानी पाकीज़गी उन जी अफ़ादियत माण्हूअ खे साफ़ सुथरो रखणु ऐं माण्हूअ खे मुहज़िब बनाइण में उन जो वॾो हिसो ऐं किरदारु आहे। अहिड़ी तरह अदालत आहे। अदालत जे ज़रिए माण्हू इंसाफ़ जे रवैयनि ते हले थो पियो, इंसाननि जूं पूरियूं हक़ अदायूं करे थो पियो ऐं इहा अदल जी ज़िंदगी, इहा तक़वा जो हिसो लेखी वई आहे ऐं क़ुरान शरीफ़ में चयो वियो आहे त तव्हां अदल जी ज़िंदगी इख़्तियार कयो। वॾे में वॾी तक़वा अदल जी ज़िंदगी आहे। अदल ऐं इंसाफ़ जी ज़िंदगी सां माण्हुनि खे पंहिंजा हक़ मिलनि था पिया, माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं नथियूं थियनि, माण्हुनि जो इस्तेसाल नथो थिए, माण्हुनि में अबतरी ऐं फ़साद जो रवैयो तक़वियत नथो वठे, अबतरी ऐं फ़साद जूं कैफ़ियतूं ऐं सूरतूं पैदा नथियूं थियनि ऐं सुलह ऐं सलामतीअ जी ज़िंदगी रहे थी पई। इहो अदालत जी ज़िंदगीअ जो वॾो में वॾो फ़ाइदो आहे। अहिड़ी तरह सखावत, इहा इंसान खे महान बणाए थी पई ऐं इन करे इनखे इंसानियत जो चोथों बुनियादी इख़्लाक़ लिखियो वियो आहे। जंहिं इंसान में सखावत न आहे त उहो तमामु वॾे आला इंसानी इख़्लाक़ खां महरूम आहे। छाकाणि त ॾियण जो अमल, क़ुर्बानीअ जो अमल, ईसार जो अमल, इन सां इंसान जी शख़्सियत जी डेवलपमेंट थिए थी। इंसान ख़ुदा जो वेझो बणिजे थो पियो, ख़ुदा जो मक़बूल बानो बणिजे थो पियो। ख़ुदा वटि जेका वॾे में वॾी नेकी क़बूलियत जो दर्जो रखे थी पई, उहा क़ुरान शरीफ़ में सखा जी, ॾियण जी, इन्फ़ाक़ जी
सदको ऐं ख़ैरात ॾियण जी ॿुधाई वई आहे। ऐं जेकॾहिं इहा इंसान जो गुण बणिजी पवे, इंसान जो शख़्सी क़दुरु बणिजी वञे त इंसान जी तमामु वॾी महानता आहे ऐं इंसान जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। इहे 4 शयूं जंहिं इंसान में आहिनि उहो पंहिंजे माण्हुपे में पाण खे मुकमिल सम्झे, ऐं जेकॾहिं इन्हनि 4 शयुनि मां कंहिं बि शइ जी खोट आहे त माण्हू सम्झे मुंहिंजो माण्हू अणपूरो आहे ऐं मां पंहिंजे आदमियत में खुटल आहियां। अवां दुनिया जे सभिनी पैगम्बरनि ऐं मुस्लिहनि ऐं सुधारकनि ऐं मज़हब जे बानियुनि जी तालीमात जो जेकॾहिं विचोर ठाहियो त इहे 4 शयूं जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं। उन्हनि जी सॼी तालीमात जो निचोड़ इहे 4 ॻाल्हियूं बीहंदियूं। 4 ॻाल्हियुनि खे अवां हिकिड़े कागज़ ते नोट करे उन्हनि जे हेठियां उन्हनि 4 ॻाल्हियुनि जो तफ़सील लिखियो। निवड़त जा मज़ाहिर लिखो, अदल जूं सूरतूं लिखो, पाकीज़गीअ जूं शिकिलियूं लिखो ऐं सखावत जा तरीक़ा लिखो। अवां जॾहिं इहा लिस्ट ठाहे बीहंदव त अवां जे साम्हूं माण्हुपे जो हिकिड़ो मुकमिल चार्टर साम्हूं अची वेंदो ऐं उन चार्टर ते जेकॾहिं अवां ज़िंदगी गुज़ारियो था पिया त इहा अवां जी ज़िंदगी दुनिया जे सभिनी पैगम्बरनि ऐं मुस्लिहनि जे तालीमात ते ॿधल ऐं आधारियल ज़िंदगी आहे। इहा ज़िंदगी तव्हांजे लाइ सलामती वारी आहे। इहा ज़िंदगी तव्हांजे लाइ नामूस वारी आहे। इहा ज़िंदगी तव्हांजे लाइ इत्मीनान वारी आहे। हिन दुनिया में बि ऐं आख़िरत में बि ख़ुदा खे इहा ई पसंदीदा ज़िंदगी आहे ऐं इन ई पसंदीदा ज़िंदगीअ जे लाइ अल्लाह ताला हीअ क़ुर हिदायत जो करे मोकिलियो आहे। हुदल लिल मुत्तक़ीन बणाए करे, माण्हुपे जी हिदायत बणाए करे, माण्हुपे जी रहनुमाई बणाए करे। अचो त असां पंहिंजे माण्हुपे खे इन ई वॾी तइलीम सां मुकमिल कयूं।